प्रोडक्शन पारा बुधनर सबनी भाईरन ऐं भेनरुनि खे फरज़ाना कमल ऐं दिलशाद ख़ासकली जो सलाम। साणी वासियो थर प्रोडक्शन अवां जे चेहरनि ते मुल्कनि जा गुलाब विखरण लाइ सिंध जे बहितरीन मज़ाहिया अदाकार ज़ुल्फी शाह जो ही ख़ूबसूरत ऑडियो एल्बम पेश करे थी। जी हाँ साथियो, हिन एल्बम में अवां लाइ आहिनि भोगन जूं भरियूं, टेकन जा टाकोड़ा, लव्स लव्स में कितायूं ऐं अवां जी पसंदि जा सुपर हिट गीत। त पोइ अवां खे वधीक इंतज़ार कोन था करायूं। अची रहियो आहे भोगन जो बेताज बादशाह, टहकन जो जादूगर, अवां सभिनी जो ॼातल सुञातल ज़ुल्फी शाह बतौर मिस्टर चरियो। धन्याणी, ओ धन्याणी, रन मुआरी कुआड़ी किथे? खेर ताहे बच्चू चरिया, कुआड़ी जी पुछा पयो करी। कुआड़ी जी न त पो बुहारी जी पुछा करया। इया बात खोरी छडींदी कोन। हल कुआड़ी खणया, मता भित दे बेरे रुगो कंध वारी मुक्कू हणाने। आई पर खबर त पवे मुआ। मुआ को रना ओ कंदीन का भजी तो वट टिकड़ायो या जा। हल कुआड़ी गोला ले। मो डिठो तई पंजो जड़ो पपी दे को पेर दई वियो होजे। आई पर खबर त पवे छाता कावड़ियो घुमी कुआड़ी सा केखे थो मारी। पाण वारा टई छोरा मारींदोस। पो जे थकोस त ठयो, न थकोस त तू हराम को बचे। सजो डी टर टर पई पवने जड़ो घर में खेखड़ो खडू कंदो घुमे। आई आऊं मुठियस, आई घोड़ न मुआ पुटन के तो मारी। मत त कोन छडावियो आई। मुआ मुआ न कर न। मुआ को कुआड़िन जी फरमाइशू कंदा आहिनि छा? ऐं ॿियो मत त मूं उन ई ॾींहुं छॾी हुई जंहिं ॾींहुं तो जहिड़ी 13 तालीअ सां परिणियो होसि। हाय हाय त पो छो थे मूंसां परिणिए? हाय हाय खुटीअ खयो होम। ए मूंखे शौक़ कोन हो त ॾिसी वासी नांग जी ॿिर में हथ विझां। मूंखे त पिणे फासायो ची न्याणी जी 7 हंधा मंगणी टुटी आहे। ज़ाइफा ज़ात आहे, तोखे अखायो वेठी आहे, परण जी पाओ न त पिटींदी न। ए मूं त निभागी तो लाइ फतुड़ीअ जो संग बि छॾियो। हाय हाय त पो करी हा न उन मोई फतुड़ी कुबीअ सां शादी। कुबी कान हुई, इहो त हाणे उन ते 16 बच्चन जो वज़न आहे, तॾहिं कुबी थी आहे। न त जवानीअ में हाय हाय 3 दिला पाणीअ जा हिकिड़े हथ में खणी हलंदी हुई। अञा बि हुन जो मोह ॾिसियो माण्हू खे थक लयो वञनि। पर तुंहिंजो मोह तो भां रुगो मोह ते मुछियूं हुजनि त जहिड़ो घर में नबू हजाम पियो हले। पर मुंहिंजे पुटन केड़ो ॾोह कयो आहे जिन ते कावड़ियो घुमी। पुट अड़े ये पुट जड़िया थई निभागन जा मोह ई ॾिठे नथा वणन। रोड ता हलन ता जड़ो छेणा चुंडी ना अचन। माण्हू रस्तो छॾियो हटो वञनि त हटोड़े हटो दगे या फर पिया अचनि। हिकिड़ो बि मूं ते कोन वियो आहे। 2 छोरा तो ते विया आहिनि। हाय हाय 3 मूं ते विया आहिनि। मूं रंग खणी मूं जड़ो तन, बाकी मुआंडे में त तो जड़ा आहिनि। हा मुआंडे में त मूं जड़ा आहिनि। माना आऊं छोरन खां बि वधीक पुछड़ो आहियां। ए रन हिकिड़ी कुआड़ीअ सां तेज़ गाम खां तिखी भजंदी। अॼु ये 2 छोरा मारींदोसि। आई होश कर बचू चरिया, होश कर, पुटन खे मारींदे। पुटन जा कम ॾिठा अथई। छोरो रमू फकू फिंजे जे घर ते वियो वञी सदा आई चई अलाए नाले ते संग ॾियो त शादी करियां। फिंजे चयो छोरा संग घुरण आयो ई, अटो पिनण आयो ई, वञी वञी पंहिंजे माइटनि खे मोकल। ची चाचा माइट कहिड़ा, यतीम सां मश्करी न कर। आई मुठियस। छोरे खमूअ खे वरी नचण जी बीमारी। सिलू कांगड़ी बनीअ में घिड़ी वियो वञी नचियो। हुन मिस्किन जा हड़ई दाणा धूड़ करे मोटियो। आई घोड़ न वरी छोरे जुमू दे ख़बर अथई सॼी चाकू खणियो घुमे। मूं ढगी डुआई पे कई, मूं ते चाकू कढी भी रहियो। आई पो 3 ॾींहं थियो आहे ढगी खीर ई नथी ॾे। ऐं पाण पाड़े मां पिनियो खीर पीअंदो आहियां। पर रात जेको खीर आंदई सो मूं पीतो हो, ठिड़े खट्टो हो। यो खीर थोड़ी हो, खैरू खपती है घरा दूध आयो तोखे खीर करे प्यारे हेरियम। बुधाए खबर हालत सही अथई न? आई घोड़न अज किए आयो थे ख्याल जो पुछो अथई मुझो हाल। बस बचू चरिया तुझी दुआ लगी पई आ। जे पुछे त मूंखां